अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सूरी आह सिंगार अॻे आशकन जो मुड़ण मोटण मेहणो थिया निज़ारे निर्वार कुसण जो करार असल आशकन खे भलारे बिरदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़च ताईं जंहिंजा माॻ ॿुधे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिकवरियो सलाम शाल क़बूल पवे। 11 जनवरी 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ शाल जेतो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा ईद जा ॾींहाड़ा बि ख़ैरनि सां गुज़री विया आहिनि। हूं बि सिंध जा माण्हू त उन दौर मां या उन माहौल में गुज़ारे रहिया आहिनि जंहिं मुर्शिद लतीफ़ चयो त जा बराद बुतन जी सा उञ बुख आदेसिन रोज़ा रिंद रखनि ईद न उॾा कापड़ी। सिंध जा माण्हू हर रोज़ बुखनि ऐं ॾुखनि में जीअनि था। हिकु पासे बुख आहे त ॿिए पासे ॾुख आहिनि ऐं मथां वरी सिंध जा माण्हू हालतनि जी सितम ज़रेफ़ी जो शिकार रहिया आहिनि। वॾे में वॾी सितम ज़रेफ़ी इहा आहे जो सिंध खां सिंध जा वसीला खसजनि पिया। उन सां गॾोगॾु सिंधू दरिया ते धाड़ो लॻे पियो। सिंध जूं ज़मीनूं हाणे त नीलाम थींदियूं पियो वञनि। एहतिजाजी तहरीक बि हलंदड़ आहे, सुजाॻी जा सॾ बि वरनाइजनि पिया। पर ईद खां कुझु ॾींहाड़नि खां अॻु जॾहिं मोरो सानियो थियो आहे उनखां पोइ हिकिड़ी अजीब माठार छांइजी वई आहे। मोरो वाक़े जा मुतासिर ईअं महसूसु थियणु लॻो आहे ॼण त अकेला रहिजी विया आहिनि त मथां वरी सरकार सॻोरी बि इंतकामी कारवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। ईद वारनि ॾींहंनि में बि जॾहिं सियासी समाजी धुरियूं माठार में वकोड़जी वियूं हुयूं तॾहिं बि सिंध सरकार माठ करे न वेठी हुई। मोरो ऐं शाहपुर जहानिया में लगारी बिरादरीअ जे ॻोठनि ते चढ़ायूं कयूं वियूं त वरी दुकान बि डाहे पट कया विया। न सिर्फ़ु एतिरो पर लगारी ज़ात जे माण्हुनि खे बि खंभे गुम कयो पियो वञे। अञा ताईं मोरो ॼण त लगारी बिरादरी जे माण्हुनि लाइ नोगो एरिया बणिजी वियो आहे। उन्हनि जो ॾोह सिर्फ़ु इहो आहे जो उन्हनि सिंधू दरिया लाइ आवाज़ु उथारियो हो ऐं उन्हनि कारपोरेट फार्मिंग खिलाफ़ धरणो हयो हो ऐं पोइ साज़िशी माण्हुनि हुकूमती आशीर्वाद सां ज़िया लंजार जे घर खे बाहि छा ॾिनी त ॼण ममण मची वियो। शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ त सिंध सरकार के बि क़दम न खयां, पर पुलिस जो रिकॉर्ड शाहिद आहे त शहीदनि मथां बि केस दाख़िल कया विया। ज़ुल्म जी इंतिहा त इहा कई वई जो शहीद इरफान जे लाश खे हैदराबाद जे अस्पताल मां खंभे ज़ोरी दफ़नायो वियो। लाश खे खंभणे ज़ोरी दफ़नाइण वारो केस तोड़े जो वक़्त जी अदालत में दाख़िल आहे, पर वक़्त नेठ कॾहिं न कॾहिं इंसाफ़ कंदो, छो त न त हुकूमती अमलदारनि मां के इंसाफ़ जी उमेदु आहे न वरी सिंध सरकार मां का उमेदु रखी सघिजे थी। हूं बि हुकूमतूं जॾहिं ज़ाती मुफ़ादनि लाइ कमु कंदियूं हुजनि, जॾहिं वज़ीर मशीर फ़क़्ति पंहिंजा भरींदा हुजनि ऐं जॾहिं वज़ीर फ़क़्ति पंहिंजी सीट बचाइण में पूरा हुजनि ऐं जॾहिं धरती धड़ियुनि खे धिकार जी नज़र सां ॾिठो वञे, उते इंसाफ़ जी उमेदु माण्हू रखे त कंहिं मां रखे ऐं कंहिंखे चवे त असां सां हीअ आलमियो आख़िर छा लाइ आहे। हूं बि अकेलनि रहिजी वियल वजूदनि लाइ वॾा आलमिया हूंदा आहिनि। डॉक्टर आकाश अंसारी चयो त असां सां त बसि आलमियो आहे हू न को घाट धोबी को अहिड़ो घड़ियो जिते पंहिंजे दर्दनि खे धोई सघूं, किरोड़नि में को हिकिड़ो नाहे कुल्हो रखी कंद जाते गिराठी विझी रुगो ॿिनि घड़ियुनि लाइ रोई सघूं। सिंध जा माण्हू अकेलाई जे उन कर्बनाक अज़ा मां गुज़री रहिया आहिनि जिते उन जा ॻोढ़ा बि केरु नथो उखे। जंहिं हारी जी ज़मीन सुकी बंजर थी वई हुजे ऐं जंहिं हारी वटि एतिरो फ़सुल बि न हुजे जो हूअ ओधर लाहे छॾे ऐं को सिरड़ियो हारी कमदार जी कांड बर्दाश्त कंदो हुजे,
उते हुन मिसकिन सां भला इंसाफ़ कंदो त केरु कंदो। हो झूनो हारी जाट पुॼाए, जोड़ो रोके वाटर मां पाणी ढुक ॾोके, अधु उझाणल ॿीहर ॿारे सस्तो को सिगरेट चपन में भुणके थो। कीन चङो थियो चेट, लॻे थो हेल बि रहिबो लेट। मथां हर साल 9 महीननि ताईं भागल खाए थी मेट। लॻे थो हेल बि रहिबो लेट, ऐं घर जी गुंदी सुंड सदाईं कीन करे थी पेट। लॻे थो हेल बि रहिबो लेट। अहिड़े हाल में सॼी सिंध अंदरि छांइजी वियल ख़ामोशी केतिरा ई सुवाल उथारे रही आहे ऐं इन ॻणती खे बि वधाए रही आहे त आख़िर मिसकिन हारियुनि जो छा थींदो। उहे ज़मीनूं जेके कारपोरेट फार्मिंग जी कोडर हेठि अची चुकियूं, आख़िर उन्हनि खे केरु बचाईंदो, ऐं उहे ॻोठ जेके कब्ज़े जी कोडर हेठि अची वेंदा तिन जी मालिकी कंदो त भला केरु कंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब ऐं पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ख़ूबसूरत लेखक नूर अहमद कातियार लिखे थो, अञा सिंध जे मथां 6-9 किनारनि वारी तलवार लटकियल आहे। उहो फ़ैसिलो वापसि न थियो आहे। सिंध जी आवाम हारियुनि, आबादगारनि, सियासी ऐं समाजी कारकुननि, साफ़ियुनि, अदीबनि, शाइरनि, उस्तादनि, वकीलनि, वापारियुनि, शागिर्दनि, सिंधियाणियुनि मुसलसिल जदोजहद कई। रोज़ानो सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि, शहरनि, ॻोठनि ऐं निढनि स्टापनि ते एहतजाज थींदा रहिया। बबरलो बाईपास ते वकीलनि 12 ॾींहं धरणो हयो, जंहिंमें समूरी सिंध गॾु थी नतीजे में वफ़ाक़ी सरकार CCI जो इजलास करण ते मजबूर थी ऐं टेक्निकल अंदाज़ सां CCI जे इजलास जी प्रेस रिलीज़ में चयो वियो त नवां मनसूबा सूबनि जी रज़ामंदी सां ठाहिया वेंदा। कैनालनि खे वापसि वठण या रद्द करण जो सरकार को बि नोटिफिकेशन जारी न कयो। पंजाब जा हुक्मरान इस्टेब्लिशमेंट सिंधु दरिया ते हर सूरत में केनाल ऐं डेम ठाहिणु चाहिनि था, छाकाणि त मुल्क जूं 44 लख एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग कंदड़ अरब कंपनियुनि ऐं ॿियनि कंपनियुनि खे विकिरो करे ॾेई चुका आहिनि। उन्हनि मुल्कनि ऐं मल्टीनेशनल कंपनियुनि सां केनाल कढी पाणी पहुचाइण जा मुआइदा कया विया आहिनि। पहिरें मरहले में ॿुधायो वियो त कारपोरेट फार्मिंग कंदड़ मुल्कनि ऐं कंपनियुनि खे 44 लख एकड़ ज़मीन ॾिनी वई आहे। पर जॾहिं सिंध जी आवाम जे केनाल ख़िलाफ़ जदोजहद तेज़ थी त पोइ सरकारी कागज़नि में ज़ाहिर कई वई त चोलिस्तान केनाल सिस्टम ते आबाद करण लाइ 66 लख एकड़ ज़मीन कंपनियुनि खे ॾिनी वई आहे। सिंध जी 13 लख एकड़ ज़मीन ॾिनी वई आहे, पर उन्हनि जा तफ़सीली अंग अखर बि अञा सही ज़ाहिर न आहिनि कया विया। उमरकोट ज़िले जी 14,000 एकड़ ज़मीन समेत बाक़ी ज़िलनि जी 52,000 एकड़ ज़मीन सिंध सरकार ग्रीन पाकिस्तान मनसूबनि खे ॾिनी आहे। साॻे उमरकोट ज़िले जी 1,90,000 एकड़ ज़मीन सर्वे थी चुकी आहे, उहा बि ग्रीन पाकिस्तान मनसूबनि खे ॾिनी वेंदी। उन हिकिड़े ज़िले जे अंगनि अखरनि मां सरासरी ख़बर पए थी त ॿियनि ज़िलनि जी लखें एकड़ ज़मीन सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी हुक्मरान मिली भगत करे नीलाम कई आहे। डेमनि लाइ फंड गॾु करण वारो मर्ज़ पंजाब जे हुक्मराननि खे पुराणो आहे। वेझड़ में बादशाह ऐं महमद डेमन लाइ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साकिब निसार फंड गॾु कयो। सुप्रीम कोर्ट जहिड़े इदारे जो बादशाह ऐं महमद डेमन लाइ बैंक में अकाउंट खुलायो वियो। बादशाह डेम लाइ अख़बारनि ऐं TV चैनल ते इश्तिहार ॾिना विया। साकिब निसार चयो त बादशाह डेम जी तमीर लाइ आऊं उते मंझि विझी वेंदुसि ऐं उहा बि धमकी ॾिनी त जेको बि बादशाह डेम जी मुखालफ़त कंदो उन ते आर्टिकल 6 लागू कयो वेंदो। उन हुकम खे सिंध जे माण्हुनि चैलेंज कयो, एहतजाजी मुज़ाहिरा कया। हाणे वरी नवनि डेमनि ठाहिण लाइ सॼी दुनिया मां फंड गॾु करण लाइ वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ नाइब वज़ीर अज़म इसाक़ डार जी सरबराही में कमेटी जोड़ी आहे, जंहिंमें ॿियनि सां गॾु फील्ड मार्शल आसिम मुनीर खे बि शामिलु कयो वियो आहे। पंजाब जे हुक्मराननि पारां पाणी जे हवाले सां सिंध सां कयल बार मुआइदनि जूं भञकड़ियूं करे सिंध जे पाणी ते धाड़नि सबबि सिंध जे कंहिं बि माण्हू जो पंजाब जे हुक्मरान ते एतबार न रहियो आहे। सिंधी माण्हुनि जो उसूली मौक़िफ़ आहे त सिंधु दरिया ते को बि डेम केनाल न ठाहियो वञे ऐं न ई सिंधु दरिया खे को कट ॾिनो वञे। सालनि खां वठी पाणी लाइ सिंधी माण्हुनि जी जदोजहद ऐं ताज़ो केनाल ख़िलाफ़ु सॼी सिंध जो गॾु थियण वारो अमल पंजाब जे हुक्मरान जी अखि में कंडे जीअं आहे।
इरसा एक्ट में तरमीमूं करण, 1991 जे अकार्ड में तब्दीलियूं आणण, CCI जी जोड़ जक में तब्दीली आणे, वज़ीर अज़म जे मातहत करण ऐं समूरा इख्तियार वज़ीर अज़म जे मुक़ररु कयल इरसा जे चेयरमैन जे हवाले करण वारा समूरा सिंध मुख़ालिफ़ बंदोबस्त पंजाब जे हुक्मरान कया आहिनि। वफ़ाक़ी इदारनि में सूबनि जी बराबरी जी सूरतहाल इहा आहे त आबी वसीलनि वारी कमेटी में अक्सरियत नवाज़ लीग ऐं पंजाब जे नुमाइंदनि जी आहे। पंजाब जे हुक्मरान जी बराबरी वारा बयान फ़क़्ति ॾेखा ख़ातिर आहिनि, अंदर में सिंध ख़िलाफ़ ज़हर भरियलु आहे। सिंध खे पंजाब जा हुक्मरान पंहिंजो फतह कयल इलाइक़ो सम्झनि था। कालाबाग डैम भेरे पंजाब जे हुक्मरान चयो त मुल्क में एनर्जी जो मसइलो आहे, उन करे बिजली पैदा करण लाइ कालाबाग डैम ज़रूरी आहे। ऐं पोइ वरी चयो वियो त पाणी समुंड में ज़ाया थिए थो, उन करे सिंधु दरिया ते डैम ठाहिणु ज़रूरी आहिनि। कॉर्पोरेट फार्मिंग लाइ कहाणी ॿुधाई वई त छाकाणि त मुल्क मुआशी ॾेवाल जो शिकार आहे, तंहिं करे कॉर्पोरेट फार्मिंग ज़रिए मुल्क में नाणो ईंदो। ज़मीनूं ऐं पाणी ग्रीन पाकिस्तान मनसूबनि जे हवाले थींदा। ॻाल्हि ग्रीन पाकिस्तान मनसूबनि जी कबी, पर उन मां कंहिं बि मुल्क जे आम माण्हू खे फ़ाइदो न पहुचंदो। ताज़ो हिंदुस्तान जे वज़ीर अज़म मोदी ऐलान कयो आहे त सिंध तास मुआइदो भारत रद्द थो करे। पंजाब जे हुक्मरान खे इहो सुनहरी जवाज़ मिली वियो आहे ऐं मोदी जे उन बयान जी आड़ में ॾोह ॼण त सिंध जे माण्हुनि कयो। सिंध पाकिस्तान जो ॼण ते हिसो न हुजे। सिंधु दरिया जो पाणी रोकण लाइ पंजाब जे हुक्मरान जंगी बुनियादनि ते इजलास करे नवनि डेमनि ठाहिण जे ऐलाननि सां गॾोगॾु सॼी दुनिया मां फंड वठण लाइ फंड कमेटी बि जोड़े छॾी आहे। सिंध जे माण्हुनि जिद्दाहुनि कूकनि ऐं एहतिजाजनि जे बावजूदि तबाहाल डेल्टा डेमनि सबबि सिंध में आयल तबाही, ॾुकार, बुख, बदहाली खां वठी LBOD जे तबाह कार्यनि ते वफ़ाक़ी सरकार सिंध जे माण्हुनि जो तदारक करण लाइ का बि कमेटी न जोड़ी। उल्टो सिंधु दरिया जो पाणी रोकण लाइ वफ़ाक़ी सरकार नवनि डेमनि जो ऐलान कयो आहे। असां सम्झूं था त नवां डेम पंजाब जा हुक्मरान जहलम या चनाब नदियुनि ते ठाहिण जो ऐलान बि कनि था, तॾहिं बि पाणी सिंधु दरिया जो खंयो वेंदो, छाकाणि त उहे नदियूं बि सिंधु दरिया खे भरतू कंदड़ नदियूं आहिनि। आलमी इस्लामी ऐं इलाइक़ाई क़ानून मूजिबि चनाब, जहलम, रावी, ब्यास ऐं सतलज समेत सिंधु दरिया खे भर्ती कंदड़ समूरे नदियुनि ते सिंध जो हक़ आहे। आबी वसीलनि वारे इजलास में सिंध जो वॾो वज़ीर पीपल्स पार्टी जो अॻवान मुराद अली शाह सिंध सूबे जे नुमाइंदे तौरु शरीक थियो। इजलास में नवनि डेमनि ऐं पोइ वरी फंड कमेटी जी ॻाल्हि ते त मुराद अली शाह ख़ामोश रहियो। पंजाब जे हुक्मरान तरफ़ां गुज़िरियल ॾेढ सदी खां वठी मुसलसल सिंधु दरिया जे पाणी ते धाड़नि बाबति इजलास में अखर बि न ॻाल्हायो। उल्टो पंहिंजी कुर्सी खे बचाइण ख़ातिर वफ़ाक़ जे नवनि डेमनि जी ॻाल्हि खे क़बूल कंदे फंड कमेटी जो मेंबर बि थी वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी पाणी जे हवाले सां हिंदुस्तान जे बारे में त बयानबाज़ी करे थो, पर मजाल आहे जो पंजाब जे हुक्मरान तरफ़ां सिंधु दरिया ते पाणी जे धाड़े बाबति का बिड़क बि ॿाहिरि कढे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर अज़म कराइण लाइ आसिफ़ ज़रदारी समेत ॿी पीपल्स पार्टी जी क़यादत सिंध जे पाणी, लखें एकड़ ज़मीननि खां वठी समूरनि वसीलनि जो सौदो करे छॾियो आहे। तंहिं करे सिंध जे कंहिं बि कुर्सी परस्त वॾेरे, मीर, पीर, सरदार, गादी नशीन, PP वारे, लीगले, इलेक्शनी क़ौम परस्त, नामनिहाद जमहूरियत पसंद मां का बि उमेद न रखणु घुरिजे। नवनि डेमनि जो पंजाब जे हुक्मरान जे दिमाग़ में जेको ख़नास वेठिल आहे, उहो कढणु इंतिहाई ज़रूरी आहे। उन लाइ सिंध जे सियासी समाजी धुरियुनि, अदीबनि, दानिश्वरनि, साञाहवंदनि, हारियुनि, आबादगारनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, शागिर्दनि, मज़दूरनि, वकीलनि ऐं सिंधियाणियुनि खे पूरमन सियासी जदोजहद जो संदरो ॿधणो पवंदो। मुसलसल जदोजहद खां पोइ पंजाब जा हुक्मरान गोॾा खोइण ते मजबूर थींदा। सिंध जे असरोकन रहवासियुनि जो जीअण कीअं जंजाल बणिजी वियो आहे, इहो केरु बि नथो ॼाणे। बदमनी जी बाह में हिकु पासे कश्मीर ऐं कंदकोट सड़ी रहिया आहिनि, त वरी ॿिए पासे धरती धणी दरबदरी जो दर्द भोॻनि पिया। गबे जी ॻोल्हा ऐं तहफ़ुज़ लाइ सरहद पार करे वियल माण्हू बि त हाणे महफ़ूज़ न आहिनि रहिया, त पोइ सिंध जा असरोका रहवासी आख़िर वञनि त केॾांहुं वञनि। सखर मां मुस्तक़िल तौरु भारत लॾे वियल जोड़े संजय कुमार ऐं ज़ाल सपना जा संदन घर मां लाश मिलिया। हीअ जोड़ो 6 महीना अॻु भारत लॾे वियो हो ऐं हुननि बम्बई में
रिहाइशी इख्तियार कई हुई। तोड़े जो कुछ रिपोर्टूं इहो बि ॾस ॾियनि थियूं संजय कुमार ॿारनि खे स्कूल मोकिले घर आयो ऐं हुन चाकुनि जा वार करे सपना खे क़त्ल करण बाद ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। पर हक़ीक़तूं अञा ताईं मंज़र आम ते अची न आहिनि सघियूं, न वरी जांच में का अॻभराई थी आहे। परदेस में पेश आयल हिन वाक़े जी केतिरी जांच थींदी इहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाए सघे थो, पर हीअ वाक़ियो ख़ौफ़ जी अलामत बणिजी साम्हूं ज़रूरु आयो आहे ऐं हर को चाहे थो जांच कई वञे किथे ईअं त न थियो आहे जो उन्हनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे ऐं पोइ वाक़े खे मुड़ुस सां ज़ाल जे क़त्ल जो वाक़ियो करार ॾेई ऐं मुड़ुस जी ख़ुदकशीअ जो वाक़ियो ॼाणायो पियो वञे। जेसीं ताईं हक़ीक़तूं मंज़र आम ते नथियूं अचनि तेसीं हीउ वाक़ियो पिणु ख़ौफ़ जी अलामत बणियल रहंदो। इन लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। उनखां सवाइ समूरियूं हक़ीक़तूं मंज़र आम ते आंदियूं वञनि त जीअं पतो पइजी सघे त हीउ वाक़ियो छा आहे ऐं छाजे करे पेश आयो आहे, त जीअं आईंदा अहिड़नि वाक़ियनि खे रोके सघिजे। उन सां गॾोगॾु सिंध हुकूमत खे बि घुरिजे त हूअ अमन जे क़याम लाइ क़दम खणे। न सिर्फ़ु अमन जे क़याम लाइ क़दम खणे पर समूरनि मग़वियुनि खे बाज़ियाब करायो वञे। उन सां गॾोगॾु प्रिया कुमारी खे लाज़मी तौरु बाज़ियाब करायो वञे त जीअं सिंध जे असलोकनि रहवासियुनि मां ख़ौफ़ ख़तमु थी सघे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ॾात जे ॾेह में हूं त कई रोशन सितारा नज़र अचनि था, पर जॾहिं सागड़ जो ज़िक्र कजे थो ऐं मौजूदा दौरनि जे शाइरनि जो ज़िक्र कजे थो तॾहिं खोड़ सारा नाला ज़हन में तरी था अचनि। काल्ह उन्हनि अमूल्य नालनि मां ॿिनि ॼणनि जी सालगिरह मल्हाई वई हुई। काल्ह जबल खां बि अरॾा अटल थी वञो, झुको उन खां बहितर क़तल थी वञो जहिड़ियूं ख़ूबसूरत सिटूं सरजींदड़ सरजणहार साईं सारंग निज़ामाणी जी सालगिरह बि मल्हाई वई त नौजवान कवि अज़ीज़ लगारी जी बि सालगिरह हुई। अज़ीज़ जंहिं लिखियो त सिकायल दिलि भिन लखड़ियूं इशारा माठ में आहिनि, मोहबत जा कई मादा मतारा माठ में आहिनि, सवा जिन जे सफ़र ॾाढो कठिन आहे हयाती जो, हुया जेके सहारा से सहारा माठ में आहिनि। लुटे धरती हलिया विया आहिनि, गदारनि जा कई टोला ख़बर नाहे अलाए छो सचारा माठ में आहिनि। सुको सिंधू बंजर थी वई, असांजी सिंध सुहारी सबबु कहिड़े पतो कोन्हे उञारा माठ में आहिनि। ॿुॾी ॿेड़ी अज़ीज़ण पए ग़मनि जे समुंदर में, पई तड़पी लहर हर हर किनारा माठ में आहिनि, सिकायल दिलि भिन लखड़ियूं इशारा माठ में आहिनि, मोहबत जा कई मादा मतारा माठ में आहिनि। हीअ ख़ूबसूरत शाइर सिंध जो आवाज़ थियण आहिनि ऐं सिंध लाइ जाखोड़े बि रहिया आहिनि त लिखी बि रहिया आहिनि। असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था ख़ूबसूरत शाइर सारंग निज़ामाणीअ जी ख़ूबसूरत शाइरी। सारंग निज़ामाणी पंहिंजे नज़म मयार में लिखे थो, पाण मदहोश मवालियुनि जी सुतल छो आहियूं, को त चुपचाप असां खां थो खसे पंहिंजो वतन, छा कलमकार जे हथ में न रहियो आहे कलम, या त हथी को कलम पंहिंजा करे वियो आहे, या करतास हवाउनि में उॾामी विया सभु, या वरी दीप मोहबत जो उझामियो आहे, को सबबु आहे जो ख़ामोश कलम आहे अॼु, सरनगूं पंहिंजे वतन जो ही अलम आहे अॼु, साह खणंदे बि सफ़ा ॼण त मुअल छो आहियूं, पाण मदहोश मवालियुनि जी सुतल छो आहियूं। रहज़न बि राम आहे कहिड़ो निज़ाम आहे। पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में सारंग निज़ामाणी लिखे थो, मुफ़लस जे मान में आ सुॾको सदा सजायल, आहुनि जे इhtमामी मख़लूक जो मुक़दर, ॻलड़नि मथां वसनि था ॻोढ़नि जा रोज़ हिंटर, तूफ़ान जी उॾारे धरती जी धूड़ खेती, अफ़सोस देसवासी खाना बदोश हर हर, ॾाढनि जो काट कोहित जे बेलगाम आहे, कहिड़ो निज़ाम आहे, रहज़न बि राम आहे।
तुंहिंजो पयो विरहाई नफ़रत जो जाम आहे, तंहिंखे पीअण असां लाइ वाइज़ हराम आहे। इख़लाक़ जा समूरा असलूब तो विसारिया, पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर जज़्बात तो उभारिया। फ़तवा भले खणी अच, लेकिन इहो पुछां थो, मालिक हयात जो छा तुंहिंजो ग़ुलाम आहे? कहिड़ो निज़ाम आहे? रहज़न बि राम आहे। टहकनि जो क़ैद खानो ॻोल्हियूं पिया किथे आहे? गुज़री वियल ज़मानो ॻोल्हियूं पिया किथे आहे? मुर्कनि जो आस्तानो ॻोल्हियूं पिया किथे आहे? ख़ुशियनि संदो ख़ज़ानो ॻोल्हियूं पिया किथे आहे? माहौल को सुहानो ॻोल्हियूं पिया किथे आहे? तूं थो चवीं उमावस माहे तमामु आहे। कहिड़ो निज़ाम आहे? रहज़न बि राम आहे। मज़लूम ते ॾमर जी तुंहिंजी तरार निकिती, वर वरी वरी ऐं हू बार बार निकिती। फ़िरौन जी ममी मां टहकनि जी धार निकिती, अहसास जे अखियुनि मां लुड़कनि जी लार निकिती। ख़्वाहिश बे ख़ौफ़ मां थी आहे फ़रार निकिती। हिन ॾाढ ऐं जबर जी थियणी ते शाम आहे। कहिड़ो निज़ाम आहे? रहज़न बि राम आहे। कहिड़ो निज़ाम आहे? कहिड़ो निज़ाम आहे? पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में सारंग लिखे थो, असांखे ही उमेद शल ख़िज़ा में का बहार थे, अव्हां जी आरज़ू इहा सदाई आहुज़ार थे। असां चयो त पाण में मिली मिड़ूं घणा थियूं, अव्हां जूं कावशूं इहे कणूं कणूं ई धार थे। ॿुधो ए वाइज़ो ॿुधो अव्हां जी हर लॿाड़ ते, ग़रीब जो थो रत वहे, यतीम को थो ॿार थे। नफ़ीस शाइरी किथां असांजो ही कलम लिखे, कुतनि जी रूड़ था ॿुधूं गिझनि जी पई उॾार थे। ख़ुशी जे ख़्वाहिशनि अॻियां ही ज़ालमनि भितूं खयूं, ख़ुशी जे ख़्वाहिशनि अॻियां ही ज़ालमनि भितूं खयूं। अचो त गॾिजी धक हणूं, उन्हनि में को त ॾार थे। लुड़क हा अणगणिया टहक थोरा हुआ, ख़्वाहिशूं भूरड़ियूं ख़्वाब भोरा हुआ। मुंहिंजी क़िस्मत में क़िस्मत अजब जी हुई, भाग जा सभु पनाई त कोरा हुआ। यार जेके मिलिया पाण दिलि ते रखिया, के सदोरा हुआ के नदूरा हुआ। दर्द धारनि ॾिनासीं त विसरी विया, सूर पंहिंजनि ॾिनासीं नसूरा हुआ। मंज़िलनि जा निशान पहुच में हा, मगर दीद कमज़ोर हुई, पेर ॻोरा हुआ। मिलण महल आया विसालनि ते ॻोढ़ा, हिजर जे सवालनि जवाबनि ते ॻोढ़ा। ग़रीबी ग़मनि ते ॾिनो राति रोई, सुबुह जो ॾिठासीं गुलाबनि ते ॻोढ़ा। पुछण हाल आया के पर्दा नशी हा, ढरे पिया उन्हनि जा नकाबनि ते ॻोढ़ा। असां राह भुलिजी रिंदनि में पुॻासीं, ॾिसी तिन बि लाड़िया शराबनि ते ॻोढ़ा। पढ़ियूं जंहिं बि मुंहिंजे वतन जूं कहाणियूं, पढ़ियूं जंहिं बि मुंहिंजे वतन जूं कहाणियूं। किरी पिया किताबनि ते ॻोढ़ा। अबर जा सितारा छपर मां छिणिया पए, वया पए सारंग अज़ाबनि ते ॻोढ़ा। मोहबतूं जिते मिलनि मोहबतनि खे पाड़जे, त नफ़रतनि जे बाब जो पनो पनो ई फाड़जे। कदम न रोकजनि कॾहिं भले त पेर थियनि पिथूं, तलाश मंज़िलूं कजनि लहू लहू बिगाड़जे। चपनि बग़ावतूं कयूं अव्हां इहो चई ॾिनो, चपनि खे चुप कराइजे, ज़ुबान हाण वाड़जे। असांजूं कोशिशूं इहे चमन चमन वतन कजे, अव्हां जूं साज़िशूं इहे जहान ई उजाड़जे। मखी में मोरचा लॻा मुख़ालिफ़नि सलाह थी, मखी में मोरचा लॻा मुख़ालिफ़नि सलाह थी। मखी खे हाण ॿोड़जे, मखी खे हाण साड़जे। निमाज़ इश्क़ जी अता कभी हुजूम करबला, निमाज़ इश्क़ जी अदा कभी हुजूम करबला। भले त सिर हलियो वञे, भले त पियो लताड़जे। जबल खां बि अरॾा अटल थी वञो, झुको उन खां बहितर क़तल थी वञो। ज़ुल्म सां जबर सां ऐं अन्याय सां वेढ़ो एतिरा जो सफल थी वञो। कॾहिं नफ़रतनि जी न तशबीह थियो, मोहबत जा सोना ग़ज़ल थी वञो। दगाबाज़ कूड़नि लाइ दुश्वार थियो, सचनि लाइ सदाई सहल थी वञो। जॾहिं को मूंदह में ग़लतान थिए, अंधेरनि में ॿरंदड़ मशल थी वञो। सजन ताईं जोधा पिया जाप जो, नसल दर नसल थी वञो। इब्तिदा खे इंतिहा ते आणिजे, कंध हाणे करबला ते आणिजे। दिलि चवे थी इश्क खे ओॾो करे,
पेर पंहिंजो कंहिं बला ते आणिजे, वाइज़नि खे छेड़जे कुझु छेड़जे, ॻाल्हि खे पंहिंजे ख़ुदा ते आणिजे, पाण खे ॿोड़े चरियो सोचे पियो, ॾोह सारो नाख़ुदा ते आणिजे, दोस्तनि जे दुश्मननि सां मुसलिहत, हाण सारंग खे सज़ा ते आणिजे। यादि जो ज़हन जे परदनि ते तरी वेंदी आहे, ज़िंदगी दर्द जे राहनि ॾे वरी वेंदी आहे, आसमान जे त सितारनि खे छुअण जे पोयां ख़्वाहिशनि जी का परी रोज़ मरी वेंदी आहे, हादसनि जे बि किनारनि जे गुज़रगाहनि ते मौत जी महल ईंदे बि टरी वेंदी आहे, लोक जे ख़ौफ़ खां पहुचे थी उझामी अक्सर यार जे बख में अची सूंहं ॿरी वेंदी आहे, ॾेह में ॾेह धणी ते जो ॾमर ॾिसंदो हां, दिलि चरी दर्द मां टुकरा थे डरी वेंदी आहे। सारंग निज़ामाणी जी ख़ूबसूरत शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन